अस्सलाम वालेकुम दोस्तों जी, तो मां निसार जमाल मां अॼु हैदराबाद आयो आहियां विज़िट जे हिसाब सां, घुमण जे हिसाब सां। ऐं हैदराबाद में तव्हां ॾिसी रहिया आहियो। अस्सलामुअलैकुम भाईजान। भाईजान मुझे एक बात कहनी है आप, मेरे साथ मसला हो गया है, मेरा वालिद हो गया है, पता नहीं मुझे मिल नहीं रहा है, मुझे सखर जाना है, किराए के लिए पैसे नहीं है। अगर आप मेरी मदद कर सकोगे तो आपकी बड़ी मेहरबानी होगी। मुझे सखर जाना है, बहुत मजबूर हूँ मैं। सफ़र जा रहे हैं आप? हाँ ये तो बहुत अच्छी बात है, क्योंकि मैं भी अभी सफ़र से ही आया हूँ और मैं सफ़र ही जा रहा हूँ वापसी। अभी मेरी वापसी है, तो मैं आपको लेकर चलता हूँ सफ़र। नहीं, मसला ये है कि मुझे और थोड़ा काम भी था ना, इसी वजह से मुझे अकेले जाना है और आप मेरी मदद कर दो, ये मेहरबानी होगी आपकी। और क्या काम है, मेरे पास गाड़ी है, मैं आपको लेके जाता हूँ। काम जो भी है आप वो कर लेते हैं यहाँ पे हैदराबाद में। उसके बाद निकल चलते हैं, आपको खाना पीना मैं रास्ते में करवा दूँगा। नहीं, मदद कर दो, मुझे कुछ पैसे दे दो, मेहरबानी होगी आपकी। आप तो शक्कर जा रहे हो तो मैं लेके जा रहा हूँ आपको फ्री में। देखो, मदद कर दो प्लीज़। कमाल है। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मां हींअर हैदराबाद आहियां। हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे मूं वटि, मतिलबु हिकिड़ो सुठनि कपिड़नि में हिकु सुठो छोकिरो, बा अदब बा इख़्लाक़, हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु ॾिसण में अचे पियो। पर हाणे इहो चवणु आहे त मूंखां केरु पैसा कढी वियो आहे ऐं मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि। मां सफ़र मां आयो आहियां हिते ऐं हाणे मुंहिंजी वापसी कीअं थींदी, हाणे मां कीअं वेंदुसि वापसी। त मां हिनखे चयो त मूं वटि गाॾी आहे, मां हीअं सफ़र वञा पियो त हिनखे खणी वञा, रस्ते में मानियूं चांहि वग़ैरह मां पंहिंजे ख़र्चे ते हिनखे कराईंदुमि। पर हिन जो चवणु आहे त मां तव्हां सां गॾु सफ़र न वेंदुसि, मां पाण सफ़र वेंदुसि, पंहिंजे हिसाब सां वेंदुसि। मूंखे पैसा खपनि, ऐं तव्हां पैसा ॾिजो। जीअं त तव्हां ख़बर आहे असांजे हींअर सिंध में ऐं पूरे पाकिस्तान में जे हर शहरनि में अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके ठगी करे, बहाना करे, कूड़ ॻाल्हाए माण्हुनि खां पैसा फुरे वेंदा आहिनि। उन्हनि खां मां इहो हथ ॿधी उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे तव्हां ईअं न कयो, छो जो क़िस्मत सां कॾहिं बि को माण्हू मजबूर थींदो आहे न, पोइ असांखे उन्हनि मां एतबार खजी वेंदो आहे। असां उन्हनि ते बि एतबार नथा कयूं, जेके मजबूर हूंदा न त चवंदा उहे बि ठग आहिनि।